खबर शामिल कंदासीं दादू खां सखी सरदार चारण जी। दादू PTLF तालका दादू जे सदर मंसूर कलोड़ो, अमानुल्लाह हिंगोरो, अब्दुल वहीद पवार ऐं ॿियनि उस्तादनि पारां DEO प्राइमरी ऑफिस जे गेट अॻियां टे ॾींहं बि हथनि में प्ले कार्ड खणी डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी अरशद पवार ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कंदे नारेबाज़ी कई। मुज़ाहिरनि चयो त तालके जे ॿहिराड़ी वारनि स्कूलनि में उस्तादनि जी खोट सबबि उस्ताद वन टीचर तौरु कमु करे रहिया आहिनि। मोकल दौरान उस्तादनि खे बायोमेट्रिक में गैर हाज़ुर ॼाणाए DEO प्राइमरी पारां केतिरनि ई उस्तादनि जे पघारुनि इंक्रीमेंट्स काटे छॾियूं आहिनि, जेको उस्तादनि जे हक़नि ते धाड़ो आहे। ऐं मुज़ाहिरीन सेक्रेटरी एजुकेशन ऐं डायरेक्टर प्राइमरी हैदराबाद खे अपील कई त तालके जे उस्तादनि सां थियल नाइंसाफ़ी जो नोटिस वठी हक़ ॾियारियो वञे।